मसलो आहे वेठल मला पाड़े में आहियां अलमुर्तज़ा कॉलोनी बसरा मुंहिंजो नालो आहे। मोहम्मद साली मुंहिंजो पुटु आहे, उहो मूंसां विड़े थो, तशद करे थो, मारे थो, 2 नंबर कमु करे थो ऐं उन खां झलियांसि थी कमु न कर पोइ मूंसां विड़े थो, 4-5 चकर मूंसां विड़ियो आहे, मूंखे मारे कुटे घर पोइ मुंहिंजो ऐं मारे कुटे मूंखे घर मञा कढियो अथसि। मुंहिंजो अर्ज़ु आहे त मूंखे घर ख़ाली कराए ॾे। बसि मां अपील थी करियां सरकार खे त मूंखे घर ख़ाली कराए ॾिनो वञे। मुंहिंजी हिन वञा ज़िंदगीअ लाइ मुंहिंजी जान छॾाई वञे। मूंखे हिन ॾाढो तंग कयो आहे, पाड़े वारनि तंग कयो आहे। पाड़े वारा शिकायतूं ॾियनि था त भई हिनखे तूं झल, हिनखे झल, हीउ मुड़े ई नथो। ख़ासि केली आहे वहीद, उहो बि हिन सां सेट आहे, उहो माण्हू वठी थो अचे। 4-5 रातियूं लाॻीता आया आहिनि, असांखे धमकियूं ॾिनियूं अथनि, तव्हांखे मारींदासीं। मूंखे ख़ौफ़ आहे, हिननि मां ख़तरो आहे। मूंखे पुलिस जी सपोर्ट खपी वञे। जज साहिब खे अर्ज़ु कयां थी, SP साहिब खे अर्ज़ु कयां थी, DIG साहिब खे अर्ज़ु कयां थी त मुंहिंजी हिन किन मञा जान छॾाई वञे। मूंखे हिन जी सपोर्ट खपे। पुलिस बि मञा थी, पुलिस मुंहिंजी ॿुधे कोन थी। मञा थी वॾेरनि वटि, वॾेरा मुंहिंजी कोन था ॿुधनि। हिन जी सभु रिपोर्ट हिननि जी था कनि सपोर्ट, मुंहिंजी सपोर्ट केरी कोन थो करे। मां ग़रीब बेवाई रनज़ाल, न मां न मुंहिंजो पीउ ऐं बेवाई आहियां। मूंखे बेगुनाहूं मारियो कुटियो वञे थो ख़ासि केलियुनि जे चवण ते। बेदख़ल कयांसि थी। मुंहिंजो न अॼु पुटु आहे, न सुभाणे मुंहिंजो पुटु आहे। इहे न मां हुनजी मां आहियां, न उहो मुंहिंजो पुटु आहे। मूंखे बेदख़ल आहे ऐं कयांसि थी अॼु ॾींहं खां वठी मूंखे बेदख़ल मूं करे छॾियोमांसि। हा, ना तालुक जो कयांसि थी। मुंहिंजो को बि हिन सां तालुक कोन्हे को। बसि अॼु ॾींहं खां वठी मूं हिन खां बसि कई, मुंहिंजो पुटु ई कोन्हे को। मूं घणेई हिन लाइ कयो पर हीउ मुंहिंजे लाइ नथो सोचे। मूंखे तड़पाईंदो थो रहे। मां जॾहिं मां बीमार ऐं किथे पोयां हिन जे चङनि मठनि जे पोयां किथे लॻा। गिलींदो वठे मूंखे, गिलींदो वठे मूंखे, ज़लील बुछड़ो कंदो थो वठे। मां केॾांहुं वञा? को मुंहिंजो ओई वाही आई कोन को, केरु मुंहिंजो ॿुधण वारो आई कोन को बि मुंहिंजी ॿुधई कोन थो। जॾां वञा थी ओॾां बसि आसरा ॾेई मोकिले छॾीनि। पुलिस में वियसि, पुलिस वारनि मूंखे लाकअप करे विहारे छॾियो। उन्हनि बि मुंहिंजो न ॿुधो। पोइ आहे पल उन फ़ोन कई आहे, पोइ उन जे चवण ते मूंखे छॾियो अथनि, न त मूंखे विहारे वेठा आहिनि।